असां आहियूं हिते सुभाणे असां फिल्म जी शूटिंग कढंदासीं लोकेशन ॾिसणा आहिनि। आख़िर तव्हां घणा धंधा कंदव फिल्मुनि जो मिठाईअ जो? मिठाई वारे वटि मां लॻल हुअमि न उन पहिरें ॾींहं ते ई मूंखे कढी छॾी। छो? ॿ मायूं आयूं लेडीज़ उहे सेठ चई मां 5 मिंटे में अचां थो संभाल वेही धंधो। ॿ लेडीज़ जीअं आयूं न सिधो हिकिड़ी लेडीज़ अची चई भाऊ ॼमूं कीअं आहिनि? मां दादी ॼमूं ईअं गोल आहिनि। चए पई या त मूंखे बि ख़बर आहे। वरी चई कीअं था ॾियो ॼमूं? चयो मां दादी ईअं तोरे था ॾियूं ॼमूं। चई दुकानदार आहे। वरी इतने ॿी जेका लेडीज़ पासे में बीठी उन चई मलाई बर्फ़ी अथव? मां आहे। चई मलाई बर्फ़ी सुठी अथव? मां दादी सुठी हुजण असां न खाऊं। पोइ जीअं जो सेठ आयो सेठ खे ॿिनी शिकायत ॾिनियूं। सेठ हेॾो गरम थी वियो चई चंद्र ते फिल्म जी स्टाइल न हल भेणा न हल। मूंखे पोइ सेठ पहिरें ॾींहं ते कढी छॾी। पोइ भला तूं ईअं ॻाल्हाईंदे त रही थोरी सघंदे की दुकान ते कोई सेठ रखंदे ई न। फिल्म जी स्टाइल छो थो ॻाल्हाईं? मां हाणे फिल्मूं ई ठाहियां। ॿुध हाणे पाण मिठाई वटि न हलंदासीं सफ़ाने कंहिं वटि बि न पाण फिल्मूं ठाहींदासीं। सिंधी ॿोली अमर। पप्पा हिन में ॿिनी जो शॉट पूरो थी वियो। हिननि ॿिनी जो शॉट पूरो थी वियो न? कढी छॾीमांसि शूटिंग। गोविंदा अमिताभ बच्चन ऐं राजकुमार ईंदा त टाइम सां आहिनि। उन्हनि अॼु लेट छो कई आहे? चंद्र भाई अचनि था पिया टाइम जा पाबंद आहिनि। अरे हा अचनि था। तव्हां भाई वञो हिन जी शूटिंग पूरी थी न? हा। हिन कार में छॾे अच वञे। हलो पाया अथव। केतिरी देरि आहे शूटिंग में? शूटिंग में बस शॉट रेडी आहे। हा अमिताभ बच्चन गोविंदा अमिताभ बच्चन। राजकुमार किथे आहे? वो अचे तो। अचे तो? हम किसी की खैरात नहीं लेते बीर सिंह। हम तुम्हें मारेंगे और जरूर, लेकिन बंदूक भी हमारी होगी, गोली भी हमारी होगी और वक्त भी हमारा होगा। हे लगे तो सब डाला के राजकुमार इते ही हणी छॾींदो। शूटिंग में छा कंदो हली? हाय जानी, हमको मिटा सके ये जमाने में दम नहीं। हमसे खुद जमाना है, जमाने से हम नहीं। राजकुमार जी ये डाला का होते हाना है अमिताभ बच्चन जी होते हाना है ने। हेलो शॉट रेडी आ। 1 2 3 शॉट ओके। ए बड़े अरे यार ये असांखे केतिरो नचाईंदा। नचाए पैर में सुजा धरी ॾिस पैर कीअं सुजी वियो ॾिस। अरे चंदर खाली नचाए कंदो आहे असांखे। पापा चाय खाओ। चाय हारे दी पुट रखो दे। माने सिंधी समाचार चालू कया। नमस्कार दोस्तों, मां जनसंदेश न्यूज़ मां रमेश कुमार गुलवानी तो ॻाल्हायां। अॼु असांजे सिंधी समाज में ॾेती लेतीअ जो रिवाज एॾो वधंदो थो वञे त इन बाबति मां समाज सेवक श्री रवि कुमार खां पुछण थो चाहियां त इहो केतिरे क़दुरु सही आहे। श्री रवि कुमार जी तव्हां ही सवाल ॾाढो सुठो पुछियो आहे। पर मां चवण थो चाहियां, हिकु त असां पंहिंजूं धीअर बि ॾियूं ऐं धन बि ॾियूं, उन खां पोइ बि कहिड़ी गारंटी आहे कि असांजूं धीअर ख़ुशि रहंदियूं। मां के न्यूज़ मां सोनू टेकचंदानी समाज सेवक रवि कुमार खां इहो पुछण थो चाहियां त असांजे समाज में ॾेती लेतीअ जो रवाज ॾींहों बि ॾींहुं वधंदो थो वञे। आख़िर उहो कीअं ख़तमु थींदो? थींदो, ज़रूरु थींदो। अगरि असांजे सिंधी समाज मां हिकु बि ॼणो जाॻंदो त। मां जाॻंदुमि। मां हूअं धीउ खे ॾिबो आहे ॾेती ॾेती, पर मां वठंदुमि ऐं वठंदुमि त घणा 5 लख घटि में घटि पंहिंजे धीउ जा वठंदुमि पूनम जा।
मां जागनम खाली न मोटियो कोई सतगुर जी दरबार था खाली न मोटियो कोई सतगुर जी दरबार था सतगुर जी दरबार था साईं यार चङो टाइम थियो आहे, कोई माइटी कान कराए सघियो आहियां। त खारा न हिते गांइ खे खारा खा माता खा दया कर असांजो दरबार था खाली न मोटियो कोई सतगुर जी दरबार था खाली न अच पुट पूनम हलिया ॿ मिंट बीह दे थकिजी पिया आहियूं पुट पूनम हिते घटि में घटि 3-4 हज़ार गायूं ॾेई ॾिस गांइ जी शेवा कीअं थी थिए पई को फुल्का तो ॾे गांइनि खे गुड़ को गाह तो खाराए गांइनि खे अरे चंद्र भाई, अरे भाई मोलो माइटन वारो अरे राम राम बाबा, राम राम विद्यू अच्छा मैं छोकिरे लाइ बि चंद्रलाल छोकिरीअ जी माइटी कराए ॾे। छोकिरा 2 मुंहिंजे हथ में अथई, ॾाढा सुठा सुहिणा छोकिरा। मूलचंद हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी ॿुध हा ॿुधाए। तूं मुंहिंजे छोकिरी जी माइटी कराए ॾींदे हा पर हिकु ॻाल्हि ध्यान में रख कहिड़ी? हूअं छोकिरीअ वारा ॾेती ॾींदा आहिनि हा पर हींअर मां सोचियो आहे मुंहिंजी बेबीअ मां 5 लख वठंदुमि तॾहिं हिनजी शादी कराईंदुमि। अहिड़ो कोई घर ॻोल्हे ॾे माना ॾेती लेती पाण तूं वठंदे? 5 लख पूरा पुठियाणी भेण पहिरियों दफ़ो केस थी वियो आहे। भाई मूलचंद ॿुधे कन खोले मूंखे पूरा 5 लख खपनि तॾहिं मां बेबी जी शादी कराईंदुमि। 5 लख? अरे विकी, अरे तो वटि अथई 5 लख त हाणे मां तुंहिंजी हिते सगाई कराए छॾियां। बाबा ॿुध अहिड़ो मां नुक़सानी पीस खणंदुमि छा? इहो न हले। न अहिड़ो वञ बाबा तूं पहिरियों ई रवानो। अरे हल विकी हल, चङो चंद्रलाल तो 5 लख चया आहिनि, मां बि तोखे सोचे ॿुधाईंदुमि। हल मिठी मूंखे कुंवार वठी ॾे ममा मुंहिंजी मिठी मूंखे कुंवार वठी ॾे 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 निंड अथई मुंहिंजी फिटी मूंखे कुंवार वठी ॾे निंड अथई मुंहिंजी फिटी मूंखे कुंवार वठी ॾे 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 ममा ओ ममा तूं जोर जै सनेरी गोल जै सनेरी गोल जै तुली मिलाई त हथ तूं जोर जै मूंखे न रोल जै मूंखे न रोल जै मूंखे न रोल जै मूंखे न रोल। अरे पुट लच्छू रात को मथे निंड सुबटाई नहीं ते निंड तो फटाई न वई ना पाण आराम सां निंड थी करी मूंखे निंड न थी अचे हेडी वडी उम्र थी आई आ तो किथे मुंहिंजी शादी कराई दई पुट मां छा कयां 40-45 घर तोखे ॾिसी विया आहिनि लॻे थो तुंहिंजे क़िस्मत में काई छोकिरी में लिखियल आहे। अरे अरे छा थियो असांखे मुकेश जे करे हलणो हो तोखे चयो कान कई मां अच्छा उन लछुए बारे में शेट बेटे मां बि भुलिजी वियुमि हल हिकिड़ो कमु कयो ये दादा जन भी घर बैठा हूंदा हली करे ॻाल्हाए था
अचो अचो ये मजे में अचो रवि राम राम दादा मजे में एक्चुअली मुंहिंजे अचण जो कारण इहो ई आहे असांजो पड़ोसी आहे न वो लच्छू हुनजी आजोकी तारीख़ में एज ॾिसो 45 खां 50 साल थी वई आहे पर अञा ताईं हुन जी मिटी माइटी थी कोन्हे असांजो प्लानिंग आहे भई लच्छूअ जो घरु बल्कि तव्हांजो घरु ॾेखारे वञूं बस एतिरी ॻाल्हि आहे इहा त पाण ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे भले असांजो घर ॾेखारियो न छो कंहिंजो भलो थींदो हुजे त असां ख़ुशि नसीब आहियूं पाण कंहिंजो पुटु हा बाबा केॾी महिल बि अचनि हा हा मां न हुजां महिमाननि जी सुठी ख़ातिरदारी बिल्कुलु बिल्कुलु क्या न हाणे महिमान अचणा आहिनि ऐं ॿुध एड्रेस दादाजन जी ॾिनी आहे बराबरि त तूं हिते हिननि जो इंतज़ारु कर जीअं अचनि हुननि खे वठी अचु ऐं मां अंदरि वञी लच्छूअ खे कुझु सम्झायां चओ हिते ध्यानु कजां हा ॾाढी वॾी पार्टी आहे 8 ॾाढा गाॾियूं अथनि इलाही पैसे आ रहा है हलो हा इलाही पैसे आ रहा आहिनि हलो हलो ॾिसो हा मूंखे बुख लॻी आहे जेसि ताईं महिमान अचनि वञी दूर पाए भाई लच्छो हाणे ॿुध छोकिरी वारा ॼाण अचण वारा आहिनि पर हे छा आहे अञा ॾाढी न लाराई थी त ॾाढ़ी मूंखे कंहिं थोरी चयो लाराइजांइ शिट अरे बेवकूफ़ है बेवकूफ़ी रहंदे असां हेॾो कुझु कयूं था तुंहिंजे लाइ तोखे एतिरो दिमाग़ कोन्हे को छोकिरी वारा अचणा आहिनि त ॾाढी लाराए विया हल छॾ हाणे ॿुध मुंहिंजी ॻाल्हि ॿुध पहिरियों हाणे मां तोखे जेको सम्झाए उहो तोखे करिणो आहे बरोबर हेॾां हेॾां मोढे न्यार बरोबर हा हा हेॾे न्यारे कर हो तोखे कुझु बि पुछई न भई तूं महीने में घणो कमाईंदो आहीं सम्झ हिकिड़ो मिसाल थो ॾियां भई 10,000 कमाईंदो आहीं त हुननि खे चओ मां लाख रुपया कमाईंदो आहियां मतिलबु वधाए करे ॿुधाइणो छा जेको सवाल करे तोखे वधाए करे ॿुधाइणो आहे सम्झे न ईअं कूड़ ॻाल्हाइनि वधाए हा त तुंहिंजी जल्दी शादी थी वेंदे भेणा 50 साल थियण वारा अथई मां वधाए करे ॿुधाईंदोमांनि बराबर मां हाणे फ्री थी न हा हा मां चुपचाप वेठो हूंदुमि ऐं कंहिं बि ॻाल्हि में ग़लती न कजां ओके न हाणे मां ग़लती न कंदमि ठीक महिमान अची विया अचो अचो वाहेगुरु वाहेगुरु बाबा वाहेगुरु वाहेगुरु अम्मा वाहेगुरु 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 वियो वियो समझाए छॾियोसीं न अरे तूं चिंता न कर मां सभु सम्झाए छॾियो थी मांस ऐं मां हिकिड़ी ॻाल्हि चवां सम्झी छॾ इहो रिश्तो पको थी चुको आहे थी वञेसि भॻवान करे बस चुप कर वे अंकल छोकिरे खे था सॾु कयो मूंखे अंकल चए अम्मा छोकिरो मां ईंदा आहियां हे मुंहिंजो पुटु हा मुंहिंजो पुटु लच्छू महिमान लाइ नाश्तो त खणी अच हा मां खणी थो अचां नाश्तो त सभु मां खाई छॾियो कुझु बचियो थोड़ी आहे हा दाख टुकड़ा बचनि न उहे तो खणी वञा दादी ये दाख भुॻड़ा नाश्ते मां पहिरीं दफ़ो थी ॾिसां अरे रवि तोला छो बि छा सम्झाव वे हैं तू त मार खाईंदे गॾु गॾु मूंखे बि मार खाराईंदे हाँ? अरे कुछ न महाराज सुम्ही कुछ न वाहेगुरु वाहेगुरु चओ कुछ न थींदो ॾिसूं था अॻियां छा थो थिए छो खंघ थी पई अथव ये खंघ त कुछ भी कोने मूंखे त ॾाढी ख़तरनाक खंघ आहे वॾे में वॾी 3 कलाक 4 कलाक गॾु खंघ ईंदी आहे टाकीज़ में वेंदो आहियां न
त टाकीस वारा ई उठाड़े छॾींदा आहिनि गाॾीअ में विया त गाॾियुनि मां माण्हू लही वेंदा आहिनि एॾी मूंखे वॾी खंघ आहे अरे ॻाल्हाए घटि उथे खण प्लेटूं रखी अच अंदरि दादी अमा चक्कर अची वियो चक्कर अची वई आजो लक्ष्मण दादा चक्कर अची विया चक्कर छा चक्कर जी ॻाल्हि था पुछो ही त मामूली चक्कर आयो मामूली चक्कर त मूंखे ॾाढा वॾा वॾा ईंदा आहिनि एॾा वॾा चक्कर ईंदा आहिनि ॿाहिरि निकिरंदो आहियां एॾा वॾा चक्कर अची वेंदा आहिनि जो खटारनि सां टकराइजी वेंदो आहियां ॻाल्हि सब्र खां निकिरंदी थी वञे ॿाहिरि थी वई आहे छोकिरी यारा तपिया वेठा अथई ॾिस हाणे हिकिड़ो कमु कयूं असां ॿई हितां खिसकऊं खिसक हलो बहानो करो अचूं था असां भाभी छोकिरे खे खंघ चक्कर एॾियूं वॾियूं बीमारियूं अहिड़ो घर काॾे कंदासीं हलो उथो हलो हलो मोई छा कई ए ॾिठई तो छा ॻाल्हायो हली विया छोकिरीअ वारा पोइ मां छा कयां मूंखे त असांजे पाड़े वारे रवीअ चई कुझु बि पुछई त वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं करे ॿुधाइजनि चई काई बि ॻाल्हि पुछई त वधाए वधाए ॿुधाइजनि त मूंखे खंघ आई त पुछई खंघ अथई त मां वधाए करे ॿुधायोमांसि वॾी खंघ आहे तू अंदर साड़े छड़ियो असांजो असां अंदर साड़े खुदा जी का मार पोई मारस ना अरे चंद्रलाल जी को जलई अरे हिन ग़रीब खे छो था मारियो यार छा थियो आहे हेॾे चो मुल्च त छा ॿुधायां मुल्च त तव्हांखे हिन खे मां चयमि कल्ह सॼे पाड़े में वञी चई अचु हा असां सुखमणीअ जो पाठ रखायो आहे छा हिकु बि पाठ ते माण्हू आयो हिकु बि न आयो हिकु बि माण्हू न आयो पाठ ते हाणे छा ॿुधाए छा चई आहे ख़बर अथव छा चई आयो चयोमांसि सभिनी खे पाड़े में चई अचु हा सुखमणीअ जो पाठ रखायो आहे हा हे सभिनी खे वञी चई आयो भाई सेठ नागमणीअ जो पाठ रखायो आहे नागमणीअ जो नागमणीअ पाठ पहिरें ई नागमणी थींदी आहे या पाठ करे नागमणीअ थींदो आहे ॿुधो नागमणीअ जो पाठ चवंदो त कोई ईंदो न केरु ईंदो नागमणी ते केरु ईंदो हे त मूंखे किशन चंद गॾियो 15 मिंट अॻु में चई नागमणीअ जो पाठ छो रखायो आहे अरे पोइ त मूंखे अहिड़ी ख़बर लॻी तोखे चयमि न सभिनी खे सुखमणीअ जो पाठ चई आहे करे नागमणीअ जो पाठ वञे हिन लाइ चांहि ॿाहिरि रखो वञे कॾहिं नथा चलो वञे छोड़े साईं मूलचंद कीअं अचणु थियो चंद्रलाल ॿ ॾींहं अॻु प्रेम प्रकाश आश्रम में पाण न गॾियासीं हा हा गौशाला में 5 नंबर में जेको हा उते तव्हां मूंखे न चयो त न्याणी जे लाइ मां घटि में घटि 5 लख वठंदुमि हा मां चयो मां पंहिंजी न्याणी जा घटि में घटि 5 लख वठंदुमि त उन जी शादी कराईंदुमि न त न पर जेकॾहिं मां तव्हांखे हिकदमि करोड़पति पार्टी वठी ॾियांव त करोड़पति पार्टी हा उल्हासनगर जी हा उल्हासनगर जी नालो छा अथनि साईं नीलम होटल वारा हा हा नीलम होटल वारो जगदीश भाई अरे यार नालो ॿुधो अथव तव्हां बि नालो त ॾाढो ॿुधो आहे पर पार्टी न ॾिठी कान्हे मां अरे साईं पोइ ॾाढी फेमस पार्टी अथव पोइ साईं पोइ चओ त उहो घर मां वठी अचांव पर उन खे इहे 5 लख ॻाल्हियूं न कजो मज़ो न ईंदो ईअं हा साईं जॾहिं पार्टी लखापति करोड़पति आहे त पाण ई मां हुन मां वसूल कंदुमि न हा उहो तव्हांजो मैटर आहे हा मां न घुरंदोमांनि वठी अचो सुभाणे या परीहं ई वठी अचो भले मां सुभाणे ई थो वठी अचांसि ठीकु आहे साईं ठीकु आहे हाणे चांहि रखी ॾिनो आहे चांहि पी पोइ चांहि साईं मूंखे त ईअं थो लॻे त 3-4 ॾींहंनि खां पोइ ईंदी छो हो तव्हांजो नौकर जेको आहे न उहो आई अहिड़ो चांहि में किथे ॻाढ़ा मिर्च न विझी अचे इहो थी सघे चंद्रलाल अरे महिमाननि खे नाश्तो त चओ
हा हा नाश्तो न हा पुछां थो न महिमाननि खां। साईं तव्हां मैदो बेसण खाईंदो? चंद्रलाल महिमाननि खे घर घुराए मजाक छो था कयो यार? तव्हांखे इहा मजाक थी लॻे मैदो बेसण? ॿुधो मां मैदो बेसण छो थो चवां त मैदे जूं डबलूं ऐं बेसण जा पकोड़ा सिंधियुनि जी फेवरेट आइटम। अरे भेड़िया पुट। अरे राजू पुट। जी बाबा। अरे भुगड़ो बीठो न हेॾिया भुगड़ा। चओ सेठ। पूनम खे चईसे अंदरां डबल पकोड़ा खणी अच। हा सेठ। ऐं तूं उते वेह पुट। ख्यालन में हलिया। अरे भुगड़ा तूं वञ होॾे रंधिणे में कमु कर। छा त ॿुध उते कुतीअ बचा ॼणिया आहिनि न उन कुतीअ खे जोर ॾे थकिजी पई आहे वीचारी। नाश्तो साईं खणो। पुट पूनम महिमान लाइ चांहि रखो। साईं कीअं छोकिरी वणेव? हा साईं। अच्छा पर साईं असां छटियूं बेटा ई न आहियूं। भले भले कोई वांदो न आहे। हा छटियूं त बेटा न। छठियूं तव्हां बेटाईंदा आहियो। छठी खणी आया आहियो न साईं? हा उथो साईं। हलो भले हलो। स्वामी। अरे अचो अचो चंद्र अचो। छुट छुट। महाराज स्वामी पहिरें तो पाऊं। जय श्री कृष्ण। चंद्रलाल कीअं अचण थियो? महाराज स्वामी छठियूं बेटाणियूं आहिनि। हा हा ॾियो ॾियो। हाँ वठो महाराज स्वामी। छठियूं मिली वई तो छोकरो लेने 4 छोकरी लेने में 36। मूलचंद छठियूं मिली आई अथई। छोकरो लेने 4 महाराज तो चे ऐं छोकरी लेने 36। इतनी जल्दी हा करे से जल्दी। बस तू छुटल आ। जल्दी छो तो करे? कुछ गाल में आए छा? जगदीश भाई तव्हांखे कहिड़ो कारोबार आहे उहो सभु ॿुधाए छॾियो। ख़्यालनि जी ॾे वठि कयूं। छा छा अथव धंधो? असांखे गजानंद मार्केट में 3 वॾा शोरूम, हिकु नीलम होटल। ये गजानंद मार्केट में 2 दुकान वॾा शोरूम इन्हनि जा आहिनि ऐं हिकु नीलम होटल जेका मशहूरु आहे उल्हासनगर में उहा बि इन्हनि जी आहे। अरे हाँ चंद्रलाल इन्हनि जी आहे। त मूंखे कीअं विश्वास अचे इन्हनि जी आहे? यार मां कूड़ थोड़ी ॻाल्हाईंदुमि। हिननि खां पुछो ये कागर हिननि जा हथी का आहिनि दस्तावेज। दस्तावेज हिते छो थो घुराए? हल घुराए वञी पुछो न साईं जन खां दस्तावेज हथी का था। पुछां तो साईं ये दुकाननि जा दस्तावेज हथी का अथव न? हा हा साईं। भले घुराए वठो न। हा सुरेश पुट। हा बाबा। ये दस्तावेज त खणी अच। हा जल्दी अच जल्दी। दस्तावेजनि जो हिते कहिड़ो कमु? मां बि अलाए घणियूं छटियूं बेटियूं आहिनि पर हे कॾहिं दस्तावेज कंहिं हिते न घुराया आहिनि। ईअं अचे बाबा दुकान जी फाइलूं। हा साईं। वठो चंद्रलाल। सभु हथी कयूं अथनि न दुकाननि जूं। ये दस्तावेज अची विया। मां पाण चेक करे वठां। फाइलियूं सभु ओके आहिनि साईं। हाणे हलो वकील वटि। वकील वटि छो साईं? महाराज स्वामी छा चयो? छोकिरो लेणे 4
छोकिरी लेणे 36 साईं पोइ जो बाण में ॾंद ॾियूं छोकिरी 36 लेणे त ही सभु छोकिरी नाले हींअर ई हली वकील वटि असांखे लिखाए ॾियो। दुकान वारी छो लिखी ॾियूं? हलो हुते हलो असां दुकान लिखी ॾींदा। हल बा लिखी ॾेसि न, अहिड़ी सुहिणी छोकिरी वरी थोरी मिलंदी, मूंखे वणंदी न छोकिरी। हल हाणे अञा हिकिड़ी हा गरम जो थो थिए। हल मूंखे शादी करणी आहे। हल हाणे अञा हिकिड़ी जमात। अरे चंद्रलाल भेण तिरत दलाली हली वई, खाली हो भेण दस्तावेज हा करना त मूंखे दलाली मिली पिया। उथाणे उथ हल मुला तो बि माइटियूं कयूं। भेण आशा आहे। हरे राम हरे राम। हरे राम हरे राम। सुञातो मूंखे? हा हा मुलो माइटिन वारो। हा हरिओम हरिओम। कीअं पुट ख़ुशि आहीं? हा ठीक ठीक। हे ॾिसो हे छोकिरी ॾिस। ये छोकिरी आहे? हा ये छोकिरी अथई। ऐं छोकिरी जो हेॾो नंढड़ो पी? अरे न यार इहो हिन जो नौकर आहे, छोकिरीअ जो पी त ही आहे। हे छोकिरी जो पी? भेण आशा छोकिरी वणेव? छोकिरी त तमामु सुठी आहे। हा ये त वरी बि सुठी थी लॻे, पर हिन नौकर जहिड़ी हूंदी न टेड़ी पेड़ी त बि मां कंदमि। न न छोकिरी सुठी आहे। ॿुधो भाऊ हे असां कंदा सही माइटी छोकिरे सां। अरे छो न कंदा, छोकिरीअ पीउ जो खाली हिकिड़ो ई शर्त आहे त मूंखे 5 लख खपनि, पोइ त तव्हांजो घर बि न ॾिसंदा, ईअं ई हा करे छॾींदा। 5 लख असांजो छोकिरीअ वारनि खे? न बाबा न अहिड़ी माइटी न करणी आहे। न दादा न अहिड़ी माइटी न करणी आहे त मां भला छा कुंवारो बणा सां हीअं धूलनि सां खॼां? अरे ही पाण सुठो घर ठही आयो आहे, चए तो भई ही असांजो घर न ॾिसंदा, खाली पैसा था घुरनि, छोकिरी त ॾियनि था न। अरे भेण सच थो चएव न, घटि में घटि छोकिरे जी उमिरि त ॾिस 45 साल टुपी चुको आहे, मांखे छा ईअं कुंवारो मारींदसि या? कुझु त सोच। तो वटि पया जो वटि जोड़ीअ में पैसा? मूंखे कुल 1,40,000 पिया आहिनि। 1,40,000 पिया अथव? हा हलो ठीकु आहे 1,40,000 ॾिसां थो, कोई न कोई मां दिमाग़ लॻाईंदुमि। मुंहिंजो नालो बि मुलो माइटिन वारो आहे, मां बि त दलाल आहियां। दलाल उनखे चइबो आहे जेको ठोड़े खे वञी करे फनोटो ॾेई अचे। दादी तव्हां छुटल आहियो ऐं हलो तव्हां बि हलो, छोकिरे खे बि वठी हलो, हाणे ई हलो हाणे ई। हा हलो मां सभु कमु करे थो ॾियां। हा हलो 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 खणो फोटो बि खणेसि। भेण चंद्रलाल अचो अचो। 4 रूम लतारे आया आहियूं भेण, 5 रूम भेण, घणा सॼी गाॾीअ जो दॿो लॻो पियो आहे, गाॾीअ जो दॿो। हे हेठि त 5 रूम आहिनि, हा ऐं मथे बि 5 रूम अथव। ईअं सुठो सुठो भाई। साईं मूंखे 2 टे मूलचंद खां 2 टे सवाल जवाब पुछणा आहिनि। हा साईं मां पुछांसि? हा चंद्रलाल भले पुछी ॾिसो। हिकु 2 सवाल जवाब पुछे हुन जवाब ॾेई सघंदे न? हा मां जवाब ॾींदुमि। हिंदुस्तान में, सॼे हिंदुस्तान में वधीक गरीब केरु आहिनि? सभिनी खां वधीक गरीब नथो अचे मूंखे, तव्हां ॿुधायो सभिनी खां वधीक गरीब केरु आहिनि? हिंदुस्तान में सॼे में वधीक मां वधीक गरीब केरु आहिनि मां ॿुधायांव? साईं कुत्ता ऐं सूअर। कॾहिं उनखे वॻो ॾिठो अथव पातल? वाकई में कमाल जी ॻाल्हि। ऐं ॿियो सवाल इहो आहे त कहिड़ा अहिड़ा जानवर आहिनि जेके हिंदी ऐं सिंधी ॿोली ॻाल्हाईंदा आहिनि? जानवर वरी केरु हिंदी ऐं सिंधी ॿोली ॻाल्हाईंदा आहिनि? अमां तोखे ख़बर अथई कोन जानवर सिंधी ऐं हिंदी ॿोली ॻाल्हाईंदा आहिनि? मूंखे त कुझु ख़बर ई कान्हे। असांखे ख़बर कोन्हे कहिड़ा जानवर सिंधी ऐं हिंदी ॻाल्हाईंदा आहिनि। अकुल घटि अथसि न ॿुधाए सघियो न। मां ॿुधायांव? हा ॿुधायो, तव्हां ॿुधायो। ॾिसो पहिरियों त कुतो जंहिं महिल वञ त सिंधीअ में ॻाल्हाईंदे इज़त ॾींदे। मां जंहिं गिटीअ मां लंघंदो आहे न कुतो मूंखे चवंदो आहे भाऊ 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 सिंधी में। हा ॿिली ॾिसो हिंदीअ में ॻाल्हाईंदी आहे।
बिली चंदी आ म्याऊं म्याऊं मां चंदस आओ खीर पी करे चंदी आ मैं जाऊं वाकई में भेणा हिंदी में ॻाल्हाईंदी आहे न वाकई में ये तो समझ जानवर सिंधी और हिंदी ॻाल्हाइनि था सुठो थियो असांखे दिमाग़ अची वियो हाणे चांहि पीअंदो की न थधो अरे भाई चांहि पीअंदे कि न थधो पीअंदे थधो चईसि मुला वाला थधो थधो चवां साईं छोकिरो चए तो थधो पीअंदुमि थधो थधो पीअंदो हा पोइ मटका कोला हले मटका कोला अरे यार ये मटका कोला छा थींदी आहे मूंखे लॻे थो कोका कोला कंपनी वारा ॿई भाउर पाण में विड़िया हूंदा त ॿिए भाउ मटका कोला चालू कई हूंदी कोका कोला खां बि सुठी हूंदी हा वो हाणे चालू कई त ॾाढी मस्त हूंदी भेणा मां त 3-4 बोतलूं पीअंदो मां ॾिसजांइ अरे साईं मटका कोला ई घुरायो मटका कोला हले न हा मुंहिंजा साईं हले मुंहिंजे लाइ पाण 2 टे चई छॾिजोसि अरे बुगड़ा हेॾे आ हिन जे लाइ 3 मटका कोला खणी अच वञ साईं हाणे भला पियो हे मटका कोला अरे भाई चंद्र लाल असां टिनी लाइ त मटका कोला बराबर आहे पर तव्हां सभिनी लाइ साईं रोज घटि में घटि असां मटका कोला 15-20 दफ़ा रोज पीअंदा आहियूं पुट राजू घणा दफ़ा असां पीअंदा आहियूं मटका कोला रोज 15-20 दफ़ा 15-20 दफ़ा मटका कोला पीअंदा अरे लच्छू मेरा घर जा माण्हू जेकॾहिं 15-20 दफ़ा मटका कोला था पीअनि त असां बि एतिरी पियूं न तकड़ी खोली करो तकड़ी हिकिड़ी ऊच में खणी था लॻे थो गैस उॾामी हो अथसि अरे गैस न मूंखे त लॻे थो नकरो पाणी आहे यार अरे चंद्रलाल अरे यार तव्हां चओ पिया हे मटका कोला आहे हे त निजो पाणी आहे निजो पाणी आहे तव्हां चयो मटका कोला मां चई न त मटका कोला हेॾिया हे तूं किथां भरे आई मटके मां भरिया न मटके मां भरिया न हा साईं मटके मां भरिया न पाणी मटके मां पाणी भरिया त साईं मटका कोला थी न मटके मां अरे भेणा जा पुटाणी हे मटका कोला तॾहिं नालो रखंदो पहले असां वात पाणी करे छॾियासीं हे मटके मां पाणी भरियासीं रखो भेणा रखो ठीक आहे पर हिनखे सभु ॻाल्हि त कई अथई न 5 लख खणी आयो आहीं मुला मला तोखे चयो जो असांखे 5 लख कोन्हनि 1,40,000 यार खाली 1,40,000 रोकड़ा ऐं बाक़ी किस्तूं अरे किस्तुनि ते को जाल थींदी आहे छा चंद्र लाल छा किस्तुनि जी ॻाल्हि तो करी पियो अॼुकल्ह किस्तुनि ते करोड़ रुपए जो बंगलो बि किस्तुनि ते थो मिले कार भी किस्तुनि ते थी मिले टीवी खणी आ 52 इंच वारी उहा भी किस्तुनि ते थी मिले भेणा उहो जॾहिं सभु किस्तुनि ते आहे त ज़ाल छो न किस्तुनि ते मिली सघंदी आहे थोरो त कॾहिं थधे दिमाग़ सां सोच इहा ॻाल्हि चए त तूं लख रुपए ॾींदो वीचार त मूंखे हिन ॻाल्हि ते करणो ई पवंदो पर सुख हे 1,40,000 ॾींदा बाक़ी किस्त घणी ॾींदा महीनो ॾिस ॿुध 40,000 ॾींदे अॼु हा माना हींअर शगुन में हा ऐं लख शादीअ महिल हा मञ तंहिंखां पोइ 10,000 हर महीने किस्त मिलंदे माना 3,60,000 हा हिसाब मां घर करे ई आयो आहियां 36 किस्तूं हा 36 किस्तूं 10,000 महीनो हा ऐं जे ॿुध इन जो मां वटि मां ब्याज अलॻि अरे यार चंद्रलाल पहिरीं वीचारा माण्हू थधा लॻा पिया आहिनि पहिरीं ख्वास धंधो कोन अथनि त इन्हनि जे मथां व्याज त माफ़ कर खणी माफ़ हल मां सम्झ व्याज माफ़ कयमि पर मुंहिंजियूं 4 शर्तूं तव्हांखे मञणियूं पवंदियूं हा मां पने ते तव्हांखां सही वठंदुमि लिखाए वठंदुमि उहे मुंहिंजियूं शर्तूं कहिड़ियूं आहिनि उहे तव्हांखे मञणियूं पवंदियूं पुछो मञींदा अरे शर्तूं मञींदे न हा मञींदा
सब हाँ न अरे हाँ साईं आ शर्तू मञींदव पन्नो कढो भले खणी ॿाहिरि ठीकु आहे 40,000 ॾियो 40,000 त ॾियूं था पर तव्हां शर्तूं त पुछो न कहिड़ियूं था रखो। अरे चंद्रलाल वाकई ये शर्तूं त तव्हां चवण में कहिड़ियूं आहिनि पहिरीं शर्त त इहा आहे जो हे छोकिरीअ जो भाउ जेसि ताईं हो 36 किश्तूं पूरियूं न कंदा तेसि ताईं हे उते रहंदुनि ऐं हनीमून ते वेंदा घुमण त हिन खे वठी वेंदा पुछो शर्त मंज़ूर आहे अरे भाई ये शर्त मंजूर आहे मंजूर आहे ॿी शर्त इहा आहे त हिन खे 36 किश्तूं जेसि ताईं पूरियूं न थियूं आहिनि तेसि ताईं हिन खे ॿार ॼणणो न आहे जे ॿार ॼणींदो त 5,000 महीनो वधीक वठंदोमांसि 15,000 महीनो पर उहे 5,000 लेखींदोमांसि न उहे पेनल्टी सम्झे पुछे मंज़ूर अथसि अरे भाई मंजूर अथई अरे यार सब मंजूर है शादी त कराया न भाई इनखे सभु शर्तूं मंजूर आहिनि हलो भाई ऐं ॿुध हिक बि शर्त किस्त लेट कयनि न हाणे जीअं तूं सम्झ हींअर बाइक वठी आहे या कार वठी आहे किस्त न भरे त उहो बाइक या कार खणी वेंदा पर हिते कंपनी वारा न ईंदे हिते मां पाण ईंदुमि मुंहिंजी न्याणीअ खे मां वठी हलियो वेंदुमि जे हिक बि किस्त लेट कयव त तुंहिंजे घर खे मां सील कराए छॾींदोमांइ तुंहिंजो घर बि खणी वठंदोमांइ अरे भाई तू समझी तो ना यार अरे मां यार हरू भरू तुंहिंजी बेइज्जती थियण ॾींदुमि मां सभु किस्तूं भरींदुमि हिक बि किस्त खाली न वेंदी ये न ते न सुभाणे मुंहिंजी जॻह खे ताला लॻी वञे यार भरींदुमि हाँ साईं मंजूर आहे घुरायो फारम खण विया फारम हाँ ऐं ॿी ॻाल्हि हनीमून करणो आहे 8 ॾींहंनि जे अंदरि उहो बि बॉम्बे जे अंदरि मुंबई घुमणी आहे मुंहिंजे छोकिरीअ खे ॿुधे ॾे ध्यान सां भाई मंजूर अथई न हा 8 ॾींहंनि में हनीमून बॉम्बे करणु वेंदुमि ऐं जे न कयो अथई त मां पाण ईंदोमांइ उते पोइ वरी हिन जो ख़र्च बि लॻंदुई न न वेंदुमि सायूं थी वयूं पुट हे रख तिजोरीअ में ऐं हे 40,000 बि रख ऐं ॿुध ॿियो हाणे असां तव्हांखे कची मिश्री ॾियूं था बराबरि घुराए वठूं ॿुध 5 नारेल तूं वठी अच हा जल्दी कर वञ इहे रख पैसा अंदरि ॿुध हो नारेल वठण वियो 5 तूं 2.5 किलो धपड़ीअ हुन में मिश्री वठी आहे मिश्री मिश्री थींदी रही अच्छी प्रेमचंद किराणे वारे खां नंद खां वठी अचो अच्छी चईस दे अच्छी मिश्री अरे कह दीजिए मावती को जाने मौके जाने अपना दिल्ली मन की वाही हाणे मुंहिंजो वारो अरे मुंहिंजे पुट रखो दे पप्पा वठो हा नारेल 5 नारेल रख दे अच्छी चली ना वो अच्छा ये अच्छी वठी है ने अच्छी उठा मांगी एकदम नारेल बच्चिया वठी है तू चंगी तरह हां अच्छी चल के मां अच्छी वठी है ने एकदम अच्छी साईं हाणे साईं चाहे को सोड़ा ये ता के मां मिश्री दीनो में ये जलेबी जो मां जेमल चवा आयो लाल कयो झूलेलाल त ये खाए जो असा साईं सोना इयो भले साईं भले हाँ सुठी अच्छी है बराबर है जलेबी वाली बट पुट भेण मंगी दई अभी खाओ हाणे मां चंदम आयो लाल कयो त पोइ ये खानी दवा आयो लाल कयो झूलेलाल
ॿुधाई त ॾे। अरे माता ने अरे एॾे राजू छा थी पुट छा थी? पप्पा तव्हां मिस्री ॾिनव न उहा खाधी ऐं छा थी वियो? ए मिस्री खां पोइ ईअं थियो अथई हक़ में हे बि ऊकार था ॾियनि उल्टियूं था कनि छा अहिड़ो मिस्रीअ में? मां ॾिसां भेणा मिस्री तो वांदी आहे सभिनी खे उल्टियूं थी वेंदा आहे छा ॾिसां हिन में? हेॾी करवी अरे हेॾे तोखे चयमि मिस्री वठी आ कि न फिटकी वठी आ वई? हाँ कॾहिं तोखे फिटकी चयमि वठी अच? हाँ तव्हां छा चयो मूंखे? अच्छी कयो थी चए। हाँ अच्छी हा थी आहे न। अरे तोखे मिस्री चयमि न अच्छी हेॾी करवी फिटकी। साईं मिस्री मां मोकिलियांव थो घर हे नारेल खणो शगुन में हली भले हलो भाई उथो हलो। पैसा खणी आवे 250? हाँ साईं खणी आया ने पुट ये फोटो वाह वाह वेरी गुड ये पायो ॾिनो साईं। हा हा अच्छा ये मोबाइल नंबर तुंहिंजो आहे? हाँ साईं मुंहिंजो आहे। वाह मुंहिंजा राजा 15 ॾींहं में तोखे फोन कंदासीं ऐं तुंहिंजी शादी पक थींदी। साईं थींदी न? अरे हिन भोलेनाथ जो कसम आहे यार पक तुंहिंजी शादी थींदी। 250 खणी आया? हाँ साईं 250 खणी आया आहिनि। ॾियो फोटो ॾियो फोटो बायोडेटा। वाह वाह वेरी गुड। मुंहिंजी उमिरि 70 साल आहे शादी थींदी त सही न? अरे बाबा तव्हांजी 70 आहे न हिते सुबुह 75 साल जा फार्म पिया अथव। ॾिसो कोशिशि कजो। पक थी वेंदा साईं त छुटल आहियो 15 ॾींहं में फोन ईंदो। ठीकु आहे हलो यार। हे अंकल मुंहिंजा पैसा हे मुंहिंजो फोटो हे मुंहिंजी बायोडेटा। वाह वाह अंकल मुंहिंजी शादी थोड़ी जल्दी कराइजो। हल बराबर आहे मोबाइल नंबर। शादी जल्दी कराइजो। हाँ पक थी वेंदा 15 ॾींहं में फोन ईंदो। अॼु लछुआ जी शादी आहे ॾाढो ख़ुशि लॻो पियो आहे। कीअं मज़े में? तव्हांजो वरी कीअं चढ़ंदो? ॾाढी भेणा तरक़ी कई अथव हेॾो आवाज़ पियो थो अचे। जनरेटर हणा अथव या जनरेटर न हणायो आहे। अचो अंदरि ॾेखारियांव कंहिंजो आवाज़ आहे। तव्हांजे जनरेटर में ॾाढो आवाज़ अथव। जनरेटर अचो अचो हे ॾिसो जनरेटर। हे जनरेटर न मुंहिंजी मां जा खूंगरा आहिनि। अमा ओ मां ॾिस केरु आयो आहे। वाहेगुरु ॿुध पुट हेॾे हाणे ॿुध मां तोसां शर्त रखियो हुउमि त शादीअ खां 8 ॾींहंनि जे अंदरि मुंहिंजी धीअ पूनम खे हनीमून ते वठी वेंदे ऐं तूं पंहिंजे साले खे बि यानी कि मुंहिंजे पुट खे सुभाणे परीहं मां वठी वेंदोमांनि। ऐं शर्त में बॉम्बे हो न बॉम्बे वठी वेंदोमांनि। धन बाबो नानक सारा जग तारिया धन गुरु नानक।
जॾहिं खां शादी करी कम में ध्यानु ॾेई कोन थो, नौकरी मां कढी छॾींदो मैं। वाकई जॾहिं खां शादी कई आहे मां फासी वियो आहियां। घर वञ त राजू काणियो धमकाए, हिते ई सेठ धमकाए। ये कहिड़ी जिंदगी आहे मुंहिंजी, ये कहिड़ी शादी कई आहे जो 36 महीना हिन काणे सां गॾु मूंखे सुम्हणो पवंदो। जीजा जी सुम्हो न, चुप करे। सुम्हां थो न, पाण तो सुम्हो न, मूंखे न सुम्हो। अरे पूनम, पूनम मूंसां गॾु? अरे जीजा जी ये छा था पिया कयो? ओॾो मुंहुं करे सुम्हो। मूंखे कहाणियूं ई कहाणियूं छो थो नज़र अचे? मां पूनम आहियां, पूनम। अरे पूनम तूं? चओ पुट, हिन महिल असुर फोन कयो अथई 5:30 बजे। पापा तव्हां जल्दी हिते अचो, 3-4 माण्हू वठी अचो। 3-4 माण्हू वठी अचां? सुख तव्हां अचो हिते जल्दी। हा, मां 2-3 माण्हू वठी थो अचां, अचां थो हींअर ई। अरे साला राजू काणा भेड़ा हेॾा केॾा हली आयो आई ॿाहिरि, ऐं असर जो कंहिंखे फोन कई अथई? केर को पएव जीजा जी, हिते बीहो, मां पप्पा खे फोन कयो आहे, पप्पा अचण वारो आहे। अरे पप्पा पुट छा थियो? राजू छा थियो? पप्पा जीजा जी मुंहिंजी सॼी राति इज़त लूटी आहे। सॼी राति तुंहिंजी इज़त लूटी अथई? अछू भाई तव्हां जाम ग़लति कमु करे छॾियो आहे। अरे मूंखे कहिड़ी ख़बर मां छा कयो आहे? भेणा शर्म अचणु खपई, शर्म अचणु खपई। तो सॼी राति हिन इज़त लूटी आहे। ॾाढो केस ख़राब थी वियो आहे। हाणे तो हिकिड़ो कमु कर, पुलिस चौकी में फोन लगा। अरे ॿुध, अरे यार ये पुलिस चौकी ते न वञ, न त मुंहिंजो इंडिया टीवी ते नालो अची वेंदो। हे भेणा कहिड़ो केस थी वेंदो? जे चई तो पुलिस में फोन न कयो, तुंहिंजी बि इज़त रहिजी अचे, असांजी बि, त हिन खां 5-10 हज़ार वठूंसि। ॿुध, कल मां पघार वठी आयो आहियां 5,000, हाली उहे तव्हां खणी वञो। कंहिंसां ॻाल्हि न कजांइ, पाण में ई आहियूं न। ओह नो। 17 तारीख़ प्रोग्राम रखियो वियो आहे, हुते त तव्हां ईंदव न? हा, हिन टाउन दर्शन पेपर में भी लिखियो अथई। हा, 17 तारीख़ मधुर समन हाल में प्रोग्राम रखियो वियो आहे। जेको असांखे कार्ड भी मिलियो आहे आमंत्रण पत्र जो। तव्हांखे कार्ड मिलियो आहे? साईं मूंखे 2 कार्ड ॾिना अथई, हिकु नंढो हिकु वॾो। नंढो कार्ड छा जो? साईं उन में अलॻि सां लिखियल आहे, चंद्रलाल दानवाणी जो सम्मान कयो वेंदो। इहो कार्ड कंहिं ॾिनो? साईं इहे कार्ड ॾिनो असांखे प्यारल खदाराम पंजवाणीअ, जेको सिंधी समाज लाइ चङो ई कुझु कंदो आहे, ॾाढो मस्तु माण्हू आहे। हुननि जेकी रैली कढी हुई जाग सिंधी जाग, हा, ही जेसवाणी साहिब, हुन में त वीडियो शूटिंग तव्हांजो छोकिरो पियो कढे। हा, जाग सिंधी जाग जेका रैली हुई न, हा, उन में मुंहिंजो छोकिरो पियो कढे मूवी। उहो ऑर्डर असांखे ॾिनो अथनि, पर मधुर संबंध हाल में बि मूवी वीडियो शूटिंग जो ऑर्डर असांखे ई मिलियो आहे। ठीकु आहे चंद्रलाल, मिलंदासीं हॉल में। हा साईं। अशोकलाल, चंद्रलाल तूं हिते कीअं? अरे दानवाणी साहब, मुंहिंजो हिते सम्मान थींदो ऐं स्वागत कंदा। तुंहिंजो स्वागत? हा हा। तूं सिंधी फिल्मूं करण वारो ऐं नाटक करण वारो, तो कयो छा आहे सिंधी समाज लाइ तुंहिंजो स्वागत कंदा? छा था चओ दानवाणी साहब? मां छा कयो आहे? हा हा, छा कयो अथव? दानवाणी साहब, मां सिंधी समाज लाइ न,
पर असांजे पूरे मंडल योगदान ॾिनो आहे। जय भवानी कलाकार मंडल सिंधी फिल्मूं ठाहे हर शहर जे कोने कोने में हर घर घर सिंधी फिल्मूं पहुचायूं आहिनि ताकि असांजी सिंधी भाषा जीवित रहे। सिंधी आहियूं, सिंधी ॻाल्हायूं, पंहिंजी ॿोली पाण बचायूं। असां चऊं था सिंधी ॿोली अमर रहे, अमर रहे, अमर रहे। अमर त दूर जी ॻाल्हि, अमर रहे एतिरो त कयूं। भले ॿारनि खे असां इंग्लिश पाढ़ियूं या हिंदी पाढ़ियूं पर पंहिंजी मातृभाषा त न विसारियूं। उनखे त ज़ुबान ते तारियूं, उनखे त ज़ुबान ते तारियूं। दानवाणी साहब, उन ॾींहुं तव्हां पंहिंजे पुट खे छा पिया चओ? चवां हिंदीअ में पिया ॻाल्हायो। बेटे टाउन हॉल में चलना है, कल प्रोग्राम है। ॿारनि खे घटि में घटि पंहिंजी सिंधी भाषा त सेखारियो, घर में ॿाहिरि हिते हुते। अॼुकल्ह जूं विचोलियूं मायूं उन्हनि खे बराबरि सिंधी नथी अचे त हिंदी थियूं ॻाल्हाइनि घर में। पुट खे चवंदे बेटे जाके तुम पधर में जाके खेलो। हाणे पधर त कर सिंधी थी वियो। वरी पुट खे चवंदे बेटे अंगोछा तो देना। हाणे अंगोछो त अखर सिंधी थियो त अंगोछा तो देना त जेका सिंधीअ में ॻाल्हाए न। वरी ॾिसंदे ॿाहिरि साई भाॼी वारो आयो आहे, लारी वारो, त नुंहं खे चवंदे बेटी रवा तो देना, मैं साई भाॼी लेके आऊं। हाणे रओ बि अखर सिंधी, साई भाॼी बि अखर सिंधी, त पोइ हिन खां सिंधीअ में ई ॻाल्हाए न। रवा तो देना, साई भाॼी लेके आऊं। चंद्रलाल तव्हां सही था चओ। धनवाणी साहब तव्हां छा था चओ? भई चंद्रलाल कुझु न कयो आहे सिंधी भाषा लाइ। हिननि जेके सिंधी फिल्मूं ठाहे देश जे कोने कोने में सिंधी भाषा जीवित रखी आहे, हेड़नि माण्हुनि जे करे त सिंधी भाषा बचियल आहे। सिंधी ॿोली अमर रहे, सिंधी ॿोली अमर रहे, सिंधी ॿोली अमर रहे, सिंधी ॿोली अमर रहे। अॼु असांजी जेका हीअ मीटिंग रखी गॾिजाणी रखी वई आहे, उहा जिन असांजे अबाणी सिंधी ॿोलीअ जे बचाइण लाइ पंहिंजे तन मन धन जो योगदान ॾेई करे सिंधी ॿोलीअ जी शेवा पे कई आहे, उन्हनि जे सन्मान करण लाइ रखी वई आहे। प्रोग्राम चालू कर। हर क़ौम जी सुञाणप उन जी ज़बान आहे। हर क़ौम जी सुञाणप उन जी ज़बान आहे। ज़िंदा तूं सिंधी आहीं, ज़िंदा तूं सिंधी आहीं, ज़िंदा तुंहिंजी ॿोली सिंधी अबाणी ॿोली, मिठड़ी अबाणी ॿोली सिंधी अबाणी ॿोली। सब कुछ छॾे तूं आए पंहिंजे वतन जे ख़ातिर। सब कुछ छॾे तूं आए पंहिंजे वतन जे ख़ातिर। लेकिन तो साथ आंदी, लेकिन तो साथ आंदी पंहिंजी अबाणी ॿोली सिंधी अबाणी ॿोली, मिठड़ी अबाणी ॿोली सिंधी अबाणी ॿोली। तंहिंखे मां कीअं विसारियां, जिंद जान तंहिं वारियां। तंहिंखे मां कीअं विसारियां, जिंद जान तंहिं वारियां। जंहिंमें ॾिनी मूंखे पींगे में मावलोली सिंधी अबाणी ॿोली, मिठड़ी अबाणी ॿोली सिंधी अबाणी ॿोली, मिठड़ी अबाणी ॿोली सिंधी अबाणी ॿोली। मूंखे बेवकूफ़ सम्झो अथई। हाणे ॿुधो हाणे घर जो ख़्यालु रखिजे। मां वञा थो हींअर वसूलीअ ते। छा थियो? हाणे किस्त पहुती कान्हे, मां वञा थो वसूलीअ ते। जंहिं महिल हुनखे मोबाइल कयां थो न मां पंहिंजे न्याणे खे, त चए थो मसाणनि में फ़ोन लॻो अथव, घणा किला काठियूं खपनव? मूंखे खाली गाॾीअ ड्राइवर
चंदर भाई एतिरो तकिड़ो फोन कयो अथव। तकिड़ो फोन कयो आहे, मूंखे वसूली ते हलणो आहे। अञा ताईं किस्त न पहुती आहे। 1 तारीख़ अॼु 4 तारीख़ थी आहे, किस्त न मोकिली आहे मूंखे मुंहिंजे न्याणे। हलो वसूली ते तूं गॾु हलो हलो ॾेखारियोसि हिनखे ॾींहं जा तारा। अरे हम जल्दी गाड़ी खाना। पूनम हिकु ॻाल्हि करणी हुई तोसां। छा थियो हेॾा? तुंहिंजे पप्पा जूं 2-3 फोनूं आयूं आहिनि ऐं हर घड़ी धमकी थो ॾे त तो किस्त न मोकिली। ऐं पूनम लॻभॻि हींअर तुंहिंजो पप्पा तोखे वठणु अची रहियो आहे। अरे वठण अची रहियो आहे त छा आहे पोइ? तव्हां चिंता न कयो, मां न वेंदमि पंहिंजे पप्पा सां गॾु। ॾिसां थी मूंखे कीअं था वठी वञनि पिया। छा अहिड़ा सियाणा थींदा आहिनि जेके मुंहिंजे पुट खे फोननि ते धमकियूं था ॾियनि पिया? दीदी पप्पा भी गलत है, माँ भी गलत आया। जीजाजी सही है, जीजाजी मूंखे तुंहिंजे केॾो प्यार ॾिनो आहे। पप्पा अचे मां पप्पा सां गॾु हली वेंदुमि। अरे अच्छा मुंहिंजो न्याणो थी करे मुंहिंजो फोन न खणे। ओयो ओयो बीठो अथई। छो तूं मुंहिंजा फोन ई कान थो खणी ऐं ग़लति जवाब थो ॾीं फोन ते। किस्त पहुती कान्हे, मां हिनखे वठी ईंदुमि। हलो पूनम खण सामान तूं मूंसां हल, किस्त पहुती न आहे। पप्पा मूंखे न हलणो आहे तव्हां सां गॾु। छो? मुंहिंजे मुड़ुस जो घर ई मुंहिंजो घर आहे, छाजी किस्त ॾियो हाणे? अरे सोच यार सोच। असांजे सिंधी समाज में वॾा चवंदा आहिनि न्याणीअ जे घर जो पाणी पीअण बि पाप हूंदो आहे। अगरि तो पाणी त छा अन्न त छॾ, पर तो न्याणीअ जे घर जा पैसा खाधनि हर भेरे मूंखां फुरींदो रहे पई। ऐं हाणे मूंखे ॾियण जी ताक़त न आहे त छा तूं पंहिंजी धीउ खे वठी वेंदे? अगरि तुंहिंजी धीउ तोसां हलणु चाहे थी त भले वठी वञेसि। पप्पा तव्हां बि ग़लति आहियो, मां बि ग़लति आहियां। अरे न्याणीअ जो पाण असां खाधो आहे, ॾिनो त कुझु कोन्हे पर असां खाधो आहे। असां ॿिन्ही पप्पा महापाप कयो आहे। हलो घर हलो पप्पा, हलो घर हलो। जीजाजी दीदी मूंखां काई अंजाने में ग़लती थी त मूंखे माफ़ कजो, मूंखे माफ़ कजो। अरे जॾहिं मुंहिंजे राजू पुट में हेॾी बुद्धि आहे, हेॾी सम्झ, मां सम्झ पंहिंजी विञाए छॾी आहे। मां धीउ जो खाधो आहे। पुट मूंखे माफ़ कजे, मां तुंहिंजो खाधो आहे। हफ़्ता वरिता दादी माफ़ कजो। पुट मूं पापीअ खे माफ़ कजो। मां ॾाढी भुल कई आहे, मां ॾाढी भुल कई आहे। पप्पा ओ पप्पा छा थियो? चांहि थधी थी वई, 2 कलाक थिया आहिनि। चांहि थधी थी वई आहे? अरे पुट मां हींअर टीवीअ ते न्यूज़ ॾिठो। छा ॿुध पुट, मां अहिड़े ख़्यालनि में हली वियुमि, ॾाढो ग़लति ॾिठो आहे। हूअं असां ॾेती ॾींदा आहियूं, पर अॼु मां वरिती आहे तुंहिंजी 5 लख। मूंखे ॿुधी मरणु खपे, मरणु खपे। छॾे न पप्पा, ख़्याल में ॾिठा न, ख़्यालनि जूं कॾहिं कॾहिं हक़ीक़त थींदियूं आहिनि या? पुट पर हे केॾो मां ग़लति सभु ॾिठो आहे ख़्याल। या न ही तो बरोबर आहे न? हाँ बिल्कुल बरोबर आहे। असांखे रैली कढणी आहे, पब्लिक खे बि चयल आहे विशनी अचे 2 कलाक जे अंदर रैली कढणी आहे। सिंधी भाषा बचायो। सिंधी जाग नाहे, वेल सुम्हण जी नाहे। जाग सिंधी जाग नाहे, वेल सुम्हण जी नाहे। वेल सुम्हण जी नाहे, भाऊ वेल सुम्हण जी नाहे। वेल सुम्हण जी नाहे, भेनर वेल सुम्हण जी नाहे। जाग सिंधी जाग नाहे, वेल सुम्हण जी नाहे। जाग सिंधी
में ज्योति जगाइण वारा सिंधी।